ब्रेकिंग न्यूज़ आई नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में सिक्योरिटी ख़दशा स्कूल ऐं यूनिवर्सिटीज़ बंद कई वयूं आहिनि। इस्लामाबाद जूं 4 यूनिवर्सिटीज़ अणएलानियल मुदे लाइ बंद कई वयूं आहिनि। सिक्योरिटी ख़दशनि सबबि केतिराई ख़ानगी स्कूल बि बंद कया विया। स्कूल इंतज़ामिया जा ॿारनि जे वालिदैन खे मैसेजिस ॿारनि खे जल्द वठी वञो। तालीमी इदारा बंद करण बाबति डायरेक्टर एजुकेशन जो को बि फ़ैसिलो साम्हूं न आयो आहे। अहम ख़बर नासीन अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद में सिक्योरिटी ख़दशनि सबबि स्कूल ऐं यूनिवर्सिटीज़ खे बंद कयो वियो आहे। इस्लामाबाद जूं 4 यूनिवर्सिटीज़ अणएलानियल मुदे लाइ बंद कई वियूं आहिनि। सिक्योरिटी ख़दशनि सबबि केतिराई ख़ानगी स्कूल बि बंद कया विया आहिनि। इस्लामाबाद में सिक्योरिटी ख़दशा स्कूल ऐं यूनिवर्सिटीज़ बंद कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान, छा मामलो आहे? सिक्योरिटी जे हवाले सां वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, इस्लामाबाद में सिक्योरिटी के हवाले से थ्रेड अलर्ट जारी किया गया है। इस्लामाबाद जा पोश इलाका उन जो निशानो ॼाणाया वञनि था। घरू मामलनि जो सब वज़ारत ऐं सिक्योरिटी इदारनि पारां थ्रेड अलर्ट जारी करण खां पोइ इस्लामाबाद जे पोश इलाक़नि में 7 ऐं 8 में जेके निजी स्कूल आहे उहे फौरी तौर ते बंदि कया विया ऐं जेके ॿार स्कूल पहुता उन्हनि खे वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कयो वियो ऐं वालिदैन खे आगाह कयो वियो आहे त सिक्योरिटी थ्रेट जारी थियण खां पोइ स्कूल फौरी तौर ते हंगामी बुनियादनि ते बंदि कया विया। तंहिं करे ॿारनि खे वापसि कयो पियो वञे। ज़रियनि ख़बर इहो ॿुधायो पियो वञे त सिक्योरिटी इदारनि खे ठोस शायदियूं मिलियूं आहिनि त इस्लामाबाद खे निशानो पाइण जो ख़तरो मौजूदु आहे, जंहिं सबबि सिक्योरिटी जेका थ्रेट अलर्ट जारी कया विया। उन खां पोइ एतिरा स्कूल इस्लामाबाद जे पोश इलाइक़नि जा जेके उहे बंदि कया विया। जी ठीकु आहे, महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।